अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्ला शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लॻ मटियारी क़ौमी शाहरा ते हज़ारा बिरादरी जे 11 माण्हुनि जे ज़ालमाना क़त्ल ख़िलाफ़ सरापा एहतजाज। जीअं त अॼु मटियारी में अलहमदुलिल्लाह पूरे पाकिस्तान अंदरि सॼी सिंध अंदरि हर ज़िले में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान कायदे मिलत जैफर अल्लामा सईद साजिद नक़वी जी हिदायत हुकुम ते सूबाई सदर अल्लामा नाज़िर अब्बास नक़वी जी हिदायत हुकुम ते बच में जेको सानियो थियो आहे हज़ारा बिरादरी सां, जेको ही नओं सानियो न आहे, मुसलसल जेको तो हिन क़ौम जे मथां ज़ुल्म थींदो रहियो आहे। करबला खां वठी वाक़िया असां शिया मिलत ते ईंदा रहिया आहिनि ऐं हीउ अॼु सानियो जेको तो हज़ारा बिरादरी थियो आहे त हिकु इंसान आहे पर पूरी इंसानियत ऐं मिलत जो आहे। इन जे हवाले सां असां एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहियूं। असां पंहिंजे क़ाइदीन जे हुकुम ते जेकॾहिं असांखे अञा बि हुकुम मिलियो इस्लामाबाद धरणा हणण जो त असां इस्लामाबाद ऐवाननि ताईं धरणा हणंदासीं ऐं हिननि मज़लूमनि सां असां गॾु आहियूं ऐं हिननि मज़लूम में मुतालबो एॾो ख़ासि कोन्हे को इहो आहे त बाबा वज़ीर अज़म अचे, वज़ीर असांजे जेको तो असांजे शफ़क़त हथु रखे असां जेको तो धरणा ख़तमु कंदासीं। पर अफ़सोस आहे हिन मुल्क ते ऐं हिन मुल्क जे एजंसियुनि ते जेको तो ख़ामोश वेठियूं आहिनि। छा असांजो ज़ुल्म कहिड़ो आहे? असां साबिर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा साबिर सिपाहियूं, असांजे सब्र खे एॾो कमज़ोर न सम्झो वञे। इंशाअल्लाह असांजे क़ाइदीन जी जेको बि हुकुम कयो असां उन लबे कंदा हलूं ऐं हींअर जेको तो हैदराबाद में असांजो कल्ह खां वठी धरणो जारी आहे ऐं हींअर मां हुते पहुतो आहियां। अञा असांजो हालाम झलणो आहे ऐं हुते पहुचंदो अलहमदुलिल्लाह। असांजे जेसीं क़ाइदीन जो हुकुम न रहंदो तेसीं असांजा धरणा जारी था रहंदा, भले असांखे महिनो छो लॻे। ठीकु आहे, पर साल जी बि ॻाल्हि कोन्हे, चोॾहनि सालनि खां बल्कि अञा वाक़ियात 20 सालनि खां या अञा वञ पोइ त पुराणो पर जेके ख़बरूं उन हवाले सां डान जे रिपोर्टनि मुताबिक़ त 20 सालनि में 1600 वाक़ियात कोइचा ऐं हुनजे इर्द गिर्द थिया ऐं 14 सालनि जे हिसाब सां इहे बि रिपोर्टनि जूं ख़बरूं त 14 सालनि में 2000 रुगो इन बिरादरी जा शहीद थिया। हाणे वज़ीर एज़म खे वञणु खपे, छो त हू वज़ीर एज़म रियासत जो जेको महीनो विधो आहे न उहो वज़ीर एज़म वारो, जॾहिं उहो विधो त उन सां जेके हू शराइत वग़ैरह रखंदा त हू उन्हनि जी जेको उन्हनि खे यकीन थींदो त हीउ पूरा करे सघे थो। जे ॿियो को वज़ीर वञे थो त उन्हनि खे पंहिंजे वज़ारत जी पक कोन्हे त केतिरो वक़्तु रहे। हिकिड़ो वज़ीर वियो वज़ारत वरी ॿिए ॾींहुं हुनखे उन मनसब तां हटायो चलो वरी ॿियो अची वियो उन जॻह ते, मतिलबु हींअर ताज़ो अञा शेख रशीद हाणे त वज़ीर दाख़िला थियो आहे, पहिरीं को ॿियो हू हींअर हिकिड़ा मुतालबा मञनि उनजे करे धरणो ख़तमु कनि, वरी सुभाणे वज़ीर दाख़िला ॿियो थी वञे। त हाणे ही हुननि जो जेको मुतालबो वज़ीर एज़म अचे, इहो हुननि जो मुतालबो जेको यकजहती जे इज़हार आहे पूरे पाकिस्तान में सरापाई एहतजाज इन लाइ। पर जे मूं पहिरीं बि इहा ॻाल्हि कई त इन लाइ मुतालबो छा इन लाइ मुतालबो त अहिड़ो वज़ीर एज़म इस्तीफ़ा ॾेई छॾे जेको अवाम जे सिरनि ते शफ़क़त जा हथ नथो रखी सघे, मज़लूमनि सां हमदर्दीअ जो यकजहती जो आवाज़ में हुन सां गॾु नथो थी सघे, उनजे दुख में हुन सां शरीक नथो थी सघे, पोइ उनखे उन अवाम खे जेको जान माल इज़त जो तहफ़ुज़ नथो ॾिए उनखे हुकूमत करण जो कहिड़ो हक़? हुननि खे मुतालबो हुननि जो आहे, हुननि सां यकजहती पिया कनि। पर कंहिं बुज़ुर्ग जा तव्हांखे अॻियां पियो थो रहे त इहो अचणु जेको अचण लाइ तयारु कोन्हे त हाणे मुतालबो हुजणु खपे त इहो इस्तीफ़ा ॾे। जेको हथु नथो रखे शफ़क़त जो हिनजे हुकूमत करण जो कहिड़ो हक़? ठीकु साईं। आज़ादारनि ते थियल क़त्लेआम ख़ासि करके आज़ादनि खां वधीक थींदो शिया ने हैदर करार ऐं उन्हनि में बि हिकिड़ी कम्यूनिटी जेका असांजी हज़ार आहे जिते तक़रीबन ज़ुल्म थी चुका आहिनि। 2013 खां वाक़िया वठो या हींअर उहो साॻियो जहिड़ो दौरु आयो पियो वञे, उहो ई सीअ जा टाइम हुआ, तमामु मनफ़ी डिग्री सेंटीग्रेड हुआ, अॻे बि असांजा जनाज़ा हीअं रखियल हुआ, हींअर बि उहे रखियल आहिनि। पर टे दौरु असांजो जो मुतालबो हो त वज़ीर आज़म अचे, ख़ैर उहो वज़ीर आज़म हुते आयो बि हो, त कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके वज़ीर आज़म साहिब खे रोकियो वेठियूं, छो कोन थो अची सघे? ॿियो त को मुतालबा कोन्हनि असांजा त कुझु बि थिए, भला एक्शन में थिए, रुगो वज़ीर आज़म साहिबु अचे, असांजो पुरअमन तरीक़े सां असांजो एहतजाज असां रिकॉर्ड था करायूं ऐं असां पंहिंजे भाउरनि सां आज़ादारनि सां गॾु ॾियण जो सबूत था कयूं त असीं तव्हां सां हर वक़्तु लाइ गॾु आहियूं ऐं जेको थी सघे थो असां पंहिंजे हिसाब सां पूरो कंदासीं। ऐं वज़ीर आज़म लाइ इहो ई आहे त भाउ वापसि वञो त हुननि जा मुतालबा पेश करियो, थी सघे थो तव्हांजी आख़िरी हुकूमत हुजे। लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, या हुसैन, लब्बैक या हुसैन। इहो ई असीं चवंदासीं वरी वज़ीर आज़म खे तव्हां हलिया वञो, हिकिड़ा मोमिननि ते ज़ुल्म थियल आहे, उन्हनि जा लाशा बि साईं जीअं सभिनि खां चओ त जहिड़ा लाशनि खे बि एहतजाज करिणो थो पए, असांखे इंसाफ़ वठण अञा छा करिणो पवंदो?
इन करे असां हिते सभु गॾु थिया आहियूं, असां एहतजाज करे तफ़सील मूजिब खैबर लग मटियारी क़ौमी शाहराह ते हज़ारा बिरादरी जे 11 माण्हुनि जे ज़ालमाना क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कंदे ऐं बिल्कुलु रोड बंदि करे छॾियो। उन मौक़े ते शिया काउंसिल जे अॻुवाणनि समेत केतिरनि ई माण्हुनि एहतजाज कंदे हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शिया इल्माए काउंसिल जे सूबाई नाइब सदर कुर्बान हैदरी चयो त 20 सालनि खां वठी हेसी ताईं कोयटा ऐं उन जी इर्द गिर्द में 1600 वाक़िया थी चुका आहिनि, जिन में 2000 रुगो हिन कबीले जा माण्हू शहीद थिया आहिनि। असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करे हुकूमत खां मुतालबो था करियूं त उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार करे किफ़री किरदार ताईं पहुचायो वञे। जॾहिं त धरणे में प्रिंसिपाल ज़ैनुल आबिदीन मदरसा मटियारी साईं मौला बख्श हालाई, ज़वार तालिब हुसैन मुंतज़री, तालका नायब सदर मज़हर अब्बास मला, ज़ाकिर अहलबैत अमीर हैदर शाह ऐं ॿियनि चयो त अहिड़ी हुकूमत खे हाणे घर वञणु घुरिजे जिते कंहिं इंसान जी ज़िंदगी महफ़ूज़ न आहे।